اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد। इंसान के घुर्जे त अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करे। छो त अल्लाह जी इबादत सां इंसान अल्लाह तबारक व ताला खे वेझो थींदो आहे, अल्लाह जो कुर्ब हासिल कंदो आहे इंसान। ज़ाहिर आहे जेको इंसान कंहिंजे बि वेझो थींदो आहे त उनखां फ़ाइदो बि वठी सघे थो पियो। जीअं अॼुकल्ह वक़्त जा हुकुमरान आहिनि, तव्हां असां उन्हनि जे वेझे न आहियूं, तव्हां असांखे फ़ाइदो बि कुझु न आहे। जेकॾहिं तव्हां असां उन्हनि जे वेझो थींदासीं त तव्हां असां दुनिया जो फ़ाइदो उन्हनि खां वठी सघूं था पिया। वक़्त जो सूबेदार आहे, को सिपाही आहे, तव्हां असांजी जेकॾहिं वेझड़ाइप उन सां हूंदी, तव्हां असांजो कुर्ब उन सां हूंदो, कंहिं ऑफिसर खां तव्हां असां फ़ाइदो बि वठी सघूं था पिया। जेकॾहिं कंहिं ऑफिसर जे तव्हां असां वेझो न हूंदासीं त उन ऑफिसरनि खां फ़ाइदो बि वठी न सघंदासीं। अहिड़ी तरह सां इंसान अल्लाह तबारक व ताला जे कुर्ब हासिल करण जे लाइ त अल्लाह तबारक व ताला जी इबादत करे। जॾहिं तव्हां असां अल्लाह ताला जी इबादत कंदासीं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदासीं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॾसियल हुकमनि ते हलंदासीं त तव्हां असांखे अल्लाह ताला जो कुर्ब हासिल थींदो। जॾहिं अल्लाह ताला जो कुर्ब हासिल थींदो त पोइ यकीनन तव्हां असां अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं जॾहिं बि हथ खणी करे दुआ घुरंदासीं त अल्लाह तबारक व ताला क़बूल करणु फरमाईंदो। अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो अल्लाह जी इबादत सां। 5 वक़्त निमाज़ पढ़े इंसान, रमज़ान अचे तो रोज़ा रखे, ख़ैर ख़ैरात कजे, ज़कात अदा कजे, बैतुल्लाह जो हज करे अचिजे, तां त इंसान खे अल्लाह तबारक व ताला जो कुर्ब हासिल थिए। जॾहिं तव्हां असां निमाज़ ई न पढ़ंदासीं, रमज़ान अचे तो रोज़ा न रखंदासीं, पैसे हुजण जे बावजूद बि ज़कात अदा न कंदासीं, बैतुल्लाह जो हज करण जे लाइ तव्हां असांजी दिलि ई न चवंदी, त पोइ अल्लाह जो कुर्ब किथां हासिल थींदो? पोइ त इंसान जी दिलि जेका आहे ज़ाहिर आहे उहा सख़्तु बणिजी वेंदी। जेको अल्लाह जे दरवाज़ो खे छॾींदो, अल्लाह जी इबादत न कंदो, त ज़ाहिर आहे उहो इंसान दुनिया में बि परेशान हूंदो त आख़िरत में बि परेशान हूंदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कॾहिं बि जेकॾहिं दुनिया जे अंदरि का बि सख़्तु मामिलो ईंदो हो, उहो अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते ईंदा हुआ, अल्लाह ॾे रुजू थी करे ईंदा हुआ, अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं अची करे नफ़िल पढ़ी करे अल्लाह ताला खां दुआ घुरंदा हुआ। इहो तव्हां असांजे लाइ रस्तो आहे। तव्हां असांखे जेकॾहिं दुनिया जे अंदरि का बि मुश्किल अचे, तव्हां असां अल्लाह जे दरवाज़े ते हली अचूं। यकीनन जॾहिं तव्हां असां अल्लाह जी इबादत कंदासीं, बरकातूं नफ़िल पढ़ी सलातुल हाजात जी नियत सां अल्लाह ताला खां दुआ घुरंदासीं, यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजी ज़रूरियात खे पूरो कंदो। दुनिया जे सॼे कारखाने खे हलाए थो पियो, जानवरनि खे खाराए थो, पीआरे थो, पखियुनि परिंदनि खे खाराए थो, पीआरे थो। केॾी वॾी तवक्कल आहे उन्हनि पखियुनि जी जेके राति जो तेज़ हवाउनि में वणनि ते वेही करे सिर्फ़ु हिकिड़ी सनड़ी टारी ते त पंहिंजा 2 पेर रखी करे सॼी राति उते गुज़ारींदा आहिनि। उन्हनि खे यकीन हूंदो आहे त अल्लाह तबारक व ताला असांजी इते ई हिफ़ाज़त करणु फरमाईंदो, ऐं अल्लाह ताला उन्हनि जी हिफ़ाज़त करे थो पियो। इहे पखी वरी सुबुह सां पंहिंजे वण खां उथिया करे उॾिया हलिया वञनि था पिया, सॼो ॾींहुं घुमी फिरी शाम जो जॾहिं मोटनि था त उन्हनि जा पेट भरियल आहिनि। छा तव्हां असां इंसान ज़ात जंहिंखे अल्लाह तबारक व ताला अशरफ मख़लूक करे पैदा कयो आहे, जंहिंजे लाइ रब से फरमायो आहे लक़द करमना बनी आदम, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद खे मां रब इज़त बख़्शी आहे। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, एॾो हसीन ऐं जमील करे अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे पैदा कयो आहे। छा अल्लाह उन इंसान खे ईअं बुख ते मारे छॾींदो? ईअं कॾहिं बि न थींदो जो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाने खे ज़ाइ करे छॾे। पर जेकॾहिं तव्हां असां अल्लाह जो दरवाज़ो छॾे ॾींदासीं ऐं शैतान जे ताबेदारी कंदासीं, शैतान जे चंबे में अची वियासीं, अल्लाह जी इबादत न कंदासीं, त पोइ ज़ाहिर आहे शैतान खां त कॾहिं इंसान जे लाइ भलाई न थींदी। छा तव्हां असांजे ॾाॾे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सां उनका चङाई कई? जॾहिं उन सां बि उनजी भलाई न हुई त पोइ ज़ाहिर आहे तव्हां असां सां उहो कहिड़ो भलाई कंदो? तंहिंजे करे इंसान ज़ात जो शैतान अज़ल खां वठी करे दुश्मन आहे, त उन जे लाइ शैतान खां इंसान जे लाइ कॾहिं बि चङाई त थींदी कान का। हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, सफ़र करे पियो,
सफ़र जे दौरान जेको आहे सो थकिजी पियो, छोकी मंझंदि जे वक़्त में कैलूलो करणु जेको आहे सो सुनत आहे। अलाह वारा बुज़ुर्ग जेको आहे सो मंझंदि जो थोरो आराम कंदा आहिनि, तव्हां त राति जी इबादत में मदद मिले। पोइ जॾहिं इबादत कंदा आहिनि राति जो, त उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त ॾींहं जो थोरो आराम कंदा आहिनि। पोइ हिकिड़ो बुज़ुर्ग ईअं घुमे पियो, घुमंदे घुमंदे जॾहिं मंझंदि जे वक़्त में थकिजी पियो त हिकिड़ी दीवार जी वट में अची करे सुम्ही पियो। जॾहिं दीवार जी वट में अची करे सुम्ही पियो त अचानक उहा दीवार जेका सो किरे पई, त हिकिड़ो इंसानु ख़ूबसूरत अची करे हिनखे उथारे, त उथी अलाह जा वली दीवार किरे थी, जेकॾहिं हितां सुम्हियो पियो हूंदे त तूं मरी वेंदे। उहो बुज़ुर्ग जॾहिं उथियो त दीवार वाक़ई किरी पई। दीवार जो किरी पई त उन बुज़ुर्ग छा कयो, उन जे इंसानु उथारियो, उनजे हथ मां वञी करे वरितईं त तूं केरु आहे जो तूं मूंसां एॾी वॾी भलाई कई आहे, जो दीवार किरे थी, मां त गहरी निंड में हुई, तूं न उथारे हा, मां त मरी वञा हा, तूं मूंसां भलाई कया त तूं केरु आहे? उन जवाबु ॾिनो, मां इंसानु न आहियां, मां शैतान आहियां। चई शैतान त कॾहिं इंसान सां भलाई कंदो ई न आहे, तूं मूंसां कीअं भलाई कई आहे जो तूं मूंखे निंड मां अची करे उथारियो आहे? हू चवणु लॻो, भलाई मां तोसां काथे कया? छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं कंहिं बि इंसान जे मथां का दीवार किरी पवे थी पई ऐं इंसानु मरी थो वञे त शहीद थी करे मरी थो वञे पियो। मां शैतान आहियां, मूंखे ॾुखु थिए पियो, अॼु तूं मरी वेंदे ऐं तुंहिंजी मौत जेका शहादत वारी अची वेंदी, तंहिंजे करे तोखे उथारियुमि, त तूं शहादत जी मौत में न मरे। तंहिंजे करे शैतान खां तव्हां असांखां कॾहिं बि भलाई न थींदी। इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसानु अलाह जी इबादत करे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करे। बेनिमाज़ी ग़रीब जो कहिड़ो हाल आहे? ईअं घुमंदे घुमंदे इंसान खे जेको आहे सो मौत अची वञे त छा तव्हां सम्झो था पिया त इन इंसान जे लाइ मरण खां बाद में बि का भलाई हूंदी? जेको बेनिमाज़ी थी करे मरे, बेरोज़ा थी करे मरे थो पियो। बसि दुआ कंदा कयो अल्लाह तबारक व तआला खां, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां जॾहिं मौत आणे तव्हां असां निमाज़ी थी करे मरूं। मौत अचे त इंसानु रसूल साईं जो फर्माबरदार थी करे मरे, अल्लाह खे वहदहु ला शरीक मञींदे मञींदे मरी वञे। तव्हां त इंसान जी जॾहिं मौत अचे त उहा मौत कलमे ते हुजे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।